दिखाओ मैं आया मुख वेखण। हक मौजूद सदा मौजूद। हर साल जहाँ हिन साल बे सूफ़ी फ़कीर सैयद अनवर अली शाह बुखारी जन जो सालियाना 60हों उर्स मुबारक। दरगाह आलिया जहानपुर शरीफ ज़िले घोटकीअ में तारीख़ 20, 21, 22, 23 ऐं 24 मुहर्रमुल हराम 9, 10, 11, 12 ऐं 13 सेप्टेम्बर 2020 अरबा ख़मीस जुमे छंछर ऐं आचर ॾींहुं निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। उर्स मुबारक जे मौक़े ते हमेशह जियां सर्कसूं मौत जा खूह, सुगड़न जी कचहरी, सूफियाना महफ़िल मौसीकी, चिड़ियाघर, झूला, थिएटर, स्टेज शो, मलाखड़ो ऐं कोडी कोडी रांदि वग़ैरह जो बंदोबस्त थियल आहे। सूफ़ी फ़कीर सैयद सोहबत अली शाह जी यादि में सोहबत अदबी संगत पारां अनवार अदबी कॉन्फ्रेंस ऐं मुशाइरो पिणु मुनक़िद कयो वेंदो। सभिनी अलफुकरा संगत ऐं ॿुधंदड़नि खे उर्स मुबारक में शिरकत जी दावत ॾिजे थी। पारां फ़कीर सैयद मुनव्वर अली शाह, फ़कीर सैयद इबादत अली शाह बुखारी, जहानपुर शरीफ।